नाज़रीन नाज़रीन मां आवां जो मुग़ल आज़म अवां ॾिसी रहिया आहियो अनारकली न्यूज़। जियां त असां हिन वक्त प्रेस क्लब जे ॿाहिरां बीठा आहियूं। अस्सलाम वालेकुम एवरीवन, उम्मीद थो कि सब ठीक ठाक हूंदा। अॼु मूंसां गॾु वेठो आहे मुग़ल आज़म, जेको मुंहिंजे धरणे गाने में तव्हां ॾिठो हूंदा। नाज़रीन मां आहियां मुग़ल आज़म ऐं अवां ॾिसी रहिया आहियो अनारकली न्यूज़। त बिल्कुलु मुंहिंजो प्यारो दोस्त राशिद शाह, आरजे राशिद शाह, असां डिस्कस पिया कयूं त गाने के 1.5 साल थी चुको आहे ऐं माशाअल्लाह सां गानो तमामु सक्सेसफुल है। बिल्कुल तमामु जबरदस्त है। असां जॾहिं हिन गाने जी शूटिंग के बि ॾाढो मज़ो पियो आयो, स्पेशली जॾहिं जेल में हुयो। हां, जेल में मूंखे वरी तॾहिं मज़ो आयो जॾहिं असां फ्लाईओवर जे मथो भॼूं पिया। हां, उहो त हिकिड़ो लुक ई चेंज थी वियो पूरो। माना लॻी न पियो त असां पाकिस्तान में, असां सम्झो अमेरिका में। बिल्कुल बिल्कुल। ऐं असां एतिरा रीटेक कयासीं न, भॼी भॼी जेके असां गर्ल्स हुयूं ज़बान सभिनि जी ॿाहिरि निकिरी आई। बहरहाल असां डिस्कस इहो पिया कयूं त हुन में जेको मुग़ल आज़म जो लाइन्स हुयूं, अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां मुग़ल आज़म। अॼु राशिद शाह को असां उहे लाइन्स ॿीहर पुछंदासीं ऐं ॾिसूं था त हिननि खे यादि आहिनि उहे लाइन्स या न आहिनि। तव्हांजो इम्तिहान आहे यार। असल में ज़ुहैब 1.5 साल थी वियो आहे, 2 साल थी विया आहिनि ऐं पहिरीं मर्तबा न हूंदो त मां तव्हांखे पुछंदुमि। बिल्कुलु इहो मां सोची न, मां चयो मुंहिंजो इंट्रोडक्शन थो ॾे, चयो भाई वॾो माण्हू थी वियो आहे। पर हिते मुंहिंजो इम्तिहान 1.5 साल खां बाद हुनखे राशिद शाह खे उहे लाइन्स यादि आहिनि या न आहिनि। चवंदा न डायरेक्टर जो दिमाग़ पढ़ण जे खां मुश्किल हूंदो आहे, इहो ई कमु आहे। मां अगर थोड़ी मिस्टेक थी वञे त उन खां वाइट कजो, छो जो मूंखे 1.5 साल 2 साल थी विया ऐं हिकिड़ी मर्तबा असां उन खे जेको कयो उन खां पोइ असां रुॻो चुप करे बीठा हुआसीं। सो वेल मां ट्राई कयां थो। नाज़रीन नाज़रीन मां आवां जो मुग़ल आज़म, अवां ॾिसी रहिया आहियो अनारकली न्यूज़। जीअं त असां हिन वक़्तु प्रेस क्लब जे ॿाहिरां बीठा आहियूं, जिते हिकु नौजवान धरणो आयो आहे, उहो बि पंहिंजी गर्लफ्रेंड जे ख़िलाफ़। नौजवान पंहिंजे दोस्तनि खे बि वठी आयो आहे जेके अखियुनि ॾिठा शाहिद आहिनि। हलो त तव्हांखे अनोखो धरणो हली ॾेखारियूं, वधीक हुनजी कहाणी, हुनजी ज़बानी। में हुयो अञा ताईं तव्हांखे लाइन्स यादि आहिनि? हा, हालांकि काफ़ी टाइम थी वियो आहे ॿुधो कोन अथमि, पर चवंदा न के लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके ईज़ी असां हिकिड़ो मर्तबा यादि करे छॾियूं। छो चवंदा आहिनि भई नंढपण खां असां उमिरि छा आहे असांजी अञा न, मतिलबु मुग़ल आज़म अचानक तव्हां पुछो। असांजो राशिद शाह हिन इम्तिहान में पास थी वियो हिकु दफ़ो ॿिए राशिद शाह। थैंक यू यानी, थैंक यू, थैंक यू, लव यू, थैंक यू। दुनिया से दिल